जिरासरीन भलीकार चवंदासीं। हाणे ज़िक्र कंदासीं उन दर्दनाक वाक़े जो, उन ॾुखोईंदड़ वाक़े जो। उहे साॻिया ई लफ़्ज़ आहिनि त ॿुधाइण वक़्तु बि तकलीफ़ थिए थी, ॿुधण वक़्तु बि तकलीफ़ थिए थी। ऐं मतिलबु हिकिड़ो उन वाक़ियनि खे बयानु करण जे लाइ ॼण लफ़्ज़ ई न आहिनि मिलंदा। एतिरी तकलीफ़, एतिरी पीड़ा मां यकीनी तौर ते ॿुधण वारो, ॿुधाइण वारो सभु असां गुज़रंदा आहियूं। पर हक़ीक़त आहे, समाज जी हक़ीक़त आहे, इन क़िस्म जा वाक़िया रोज़ु थियनि पिया ऐं तकलीफ़ ॾींदड़ वाक़िया थियनि पिया। सॼी सिंध में मुख़्तलिफ़ शहरनि में चाइल्ड अब्यूज़, ॿारनि सां ॾाढा ई जो ॿारनि सां ज़्यादती वारा वाक़िया पेश अचनि पिया। दुनिया जे ॿियनि मुल्कनि में, पाकिस्तान जे ॿियनि सूबनि में ज़रूरु थियनि था, पर असां पाण सिंध जी ॻाल्हि कंदासीं त सिंध में इन क़िस्म जे वाक़ियनि में वाध रिकॉर्ड कई वञे पई। इन्हनि क़िस्म जा वाक़िया जेके आहिनि उहे रुकजण जो नालो न पिया वठनि। 1.5 महीनो पहिरियां टंडे अलियार में बि मासूम नींगर नरेश कुमार खे इज्तिमाही बदफ़ैली जो निशानो बणायो वियो ऐं उनजो लाश केले जे बाग़ मां मिलियो, उनखे क़तल बि कयो वियो। उन में कहिड़ी अॻभराई थी सघी आहे ऐं उन में जेकॾहिं ॻाल्हि कजे त जवाबदार गिरफ़्तार बि थिया आहिनि। जेको मुख्य जवाबदार आहे उन एतराफ़ बि कयो आहे त हुन ऐं ॿिया जेके उनजा साथी हुआ उन्हनि मिली करे उन मासूम सां ज़ुल्म कयो, ॾाढ कयो, जबर कयो। असांखे इन वक़्तु वीडियो लिंक ते आवाज़ न्यूज़ टंडे अलियार जे रिपोर्टर ग़ुलाम रसूल नोड़े जॉइन कयो आहे। जी ग़ुलाम रसूल, इन नीगर नरेश कुमार वारे वाक़े जे हवाले सां मुख़्तसिर ॿुधाइजो। उन सां गॾोगॾु इहो ज़रूरु ॿुधाइजो त हिन वक़्त ताईं पुलिस कहिड़ी कार्रवाई करे सघी आहे, कहिड़ी अॻभराई थी सघी आहे। महिरबानी अलीराज़ा साहब, टंडे अलियार वेझो जेको आहे 1.5 महीनो अॻु ताजपुर वारे इलाइक़े मां जेको हिकिड़ो नंढो नींगर आहे 5 क्लास जो शागिर्द नरेश भील जो सुबुह जो वाढ के दुकान ते कमु करण जो चई घरां निकिरे थो त शाम जो ताईं घर न मोटण ते जेको आहे वारिस जेकी परेशान थी वञंदा आहे। वारिसनि पारां जेको आहे नरेश भील जी ॻोल्हा शुरू कई वञे थी। सॼी राति जी ॻोल्हा खां पोइ जेको आहे सुबुह जो जेको केलनि जे बाग़ में मज़दूरी कंदड़ जे मज़दूरनि जेको आहे इतला ॾिनो हिकिड़े नींगर नंढे नींगर जो जेको आहे लाश केलनि जे बाग़ में पियो आहे। जॾहिं वारिस जेकी पहुचंदा त उहो नरेश भील जो लाश हुओ ऐं नरेश भील जे वारिसनि पारां जेको आहे हद जी पुलिस खे इतला ॾिनो थो वञे। इतला बाद जेको SSP टनोलाया सलीम शाह पारां जाइ वादा ते पहुचे थो ऐं केलनि जे बाग़ मां जेको नंढे मासूम नींगर नरेश भील जो लाश खणाए सिविल अस्पताल टंडो अलियार आंदो थो वञे, जितां पोस्टमार्टम करण बैदि उहो लाश जेको आहे वारसनि हवाले कयो थो वञे। लाश वारसनि ताईं पहुचण खां पोइ जेको आहे नींगर नरेश भील जा जेके वारिस आहिनि, अमर आहे, उहो हंजू हारण ते मजबूर थी वञे थी ऐं SSP टंडो अलियार जेको उते नरेश भील जे जेको ॻोठ में पहुचे थो ऐं उनखे ख़ातिरी कराए थो त हीअ वाक़ियो जेको आहे मटियारी ज़िले में पेश आयो आहे। पर लाश जेको आहे टंडे अलियार त ज़िले जे हदर मां मिलियो आहे ऐं उन बाद जेको SSP इन जेको नींगर जे नरेश भील जे जो क़तल खे चैलेंज सम्झी ऐं उहो क़तल जो केस जेको आहे टंडे अलियार में दाख़िल कयो वियो। टंडो अलियार B सेक्शन थाणे ते दाख़िल कयो वियो ऐं त दाख़िल थियण खां पोइ SSP टंडो अलियार पारां DSP CI असम लांघा जी अॻवानी में जेको आहे हिकिड़ी GIT जोड़ी थी वञे, जंहिंमें CI इंचार्ज अफ़ज़ल मंगसी, DSP सिटी असद चना ऐं मज़र मेहंदी जेकी उन ते कमु करणु शुरू कंदा ऐं टंडे अलियार जे ताजपुर वारे इलाइक़े मां जेको आहे 70 खां मथे जेकी माण्हुनि जा जेको DNA टेस्ट कराए वञनि था। 1.5 महीनो गुज़री वञण जे करे नरेश भील जा कातिल गिरफ़्तार न थियण करे मुख़्तलिफ़ तंज़ीमनि पारां जेको आहे एतिजाजी मुज़ाहरा कया विया। मीडिया में ख़बरूं अचण खां पोइ पुलिस ते जेको आहे मीडियाई प्रेशर ऐं इतिजाज जे प्रेशर बाद जेको GIT जोड़ी वई, उन पंहिंजे कम में तेज़ी आणण बाद जेको आहे हिकु 2 ॾींहं अॻु जेको आहे अहम अॻभराई थी आहे। SSP टंडो अलियार सलीम शाह पारां प्रेस कॉन्फ्रेंस दौरान इहो दावा कई वई आहे त नरेश भील क़तल केस जो मुख्य जवाबदार फरहान जावरी जेको आहे गिरफ़्तार कयो वियो आहे। उन SSP इहा बि दावा कई, इंकशाफ़ कयो त नरेश भील सां जेको आहे 1.5 महीनो अॻु केलनि जे बाग़ में जेको आहे नवाब जमशेद जे ट्यूबवेल तां जेको आहे वेझण दौरान नरेश भील खे खणी 5 वहशी जवाबदारनि पारां जेको आहे उन सां इजतमाही ॾाढाई करण बाद जेको आहे नरेश भील खे क़तल कयो वियो। अच्छा ग़ुलाम रसूल, जेके मासूम नींगर नरेश जा वारिस आहिनि, छा उहे पुलिस जी जांच मां मुतमइन आहिनि? जी बिल्कुलु अली रज़ा, मुंहिंजी नरेश भील जे वारसनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे। वारसनि जो चवणु आहे त 1.5 महीनो गुज़री वञण बाद जेको आहे नरेश जा कातिल गिरफ़्तार न थियण करे असां थोरो वक़्ती तौर ते मायूस थी विया हुआसीं। पर हाणे जेको आहे जॾहिं SSP पारां इहा दावा कई वई आहे ऐं असां उहे जेकी जवाबदार आहे फरहान जावरी, उहो बि असांखे सां जेकी SSP मुलाक़ात कराइण बाद जेको असांखे थोरो हाणे उमेदु जागी आहे त असांजे मासूम बचिड़े नरेश भील सां जेको आहे इंसाफ़ु थींदो या असां सां बि इंसाफ़ु थींदो।
छो त नंढिड़ो मासूम नीगर जेको आहे असांखे वापसि त नथो मोटी सघे, पर पुलिस पारां जेकी जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि, असां जॾहिं पुलिस जवाबदार गिरफ़्तार कया आहिनि उन खां पोइ जेको आहे असांखे उमेदु जागी आहे ऐं असांखे मुल्क जी कोर्टनि मां उमेदु आहे त असां सां जेको आहे इंसाफ़ु थींदो ऐं इन कातिलनि खे जेको फांसी जे फंदे ताईं असां ॾिसंदासीं। जी वरी महिरबानी गुलाम रसूल इन हवाले सां तफ़सीली तौर ते आगाह करण जे लाइ। जी नाज़रीन, असां राब्तो कयो आहे SSP टंडोल हयार आहिनि सैयद सलीम शाह साहब असांखे हिन वक़्तु वीडियो लिंक वसीले जॉइन कयो आहे। शाह साहब प्रोग्राम में भलीकार चवां थो। शाह साहब, नींगर नरेश कुमार भील जो जेको हीउ वाक़ियो आहे ही 1.5 महीनो पहिरियां पेश आयो ऐं अवां 70 माण्हुनि जी DNA कराई ऐं साइंसी बुनियादनि ते जांच कई आहे। हिकु जवाबदार खे जेको तव्हां मूजिबि मुख्य जवाबदार आहे उनखे बि गिरफ़्तार कयो वियो आहे। उन निशानदेही कई आहे त मासूम नींगर सां हुननि इज्तिमाही बदफ़ैली कई आहे। त जेके ॿिया बाक़ी जवाबदार आहिनि उन्हनि जी गिरफ़्तारी जे लाइ, उन्हनि खे सोढ़ो करण जे लाइ पुलिस हिन वक़्त ताईं कहिड़ी कार्रवाई करे सघी आहे? महिरबानी अली रज़ा मंगी साहब। जीअं त नरेश भील जेको 5 क्लास जो शागिर्द हो जंहिंसां अफ़सोसनाक वाक़ियो थियो PSB सेक्शन जे इलाइक़े में, जेको काफ़ी मुश्किल केस हो, ब्लाइंड मर्डर केस हो, उन सां ज़्यादती बि थी। उन ते डिस्ट्रिक्ट पुलिस टंडोल हयार जेको काफ़ी महिनत कई, GIT टीम तश्कील ॾिनी, DSP CIA, DSP सिटी, SHO इंचार्ज CIA उन्हनि ते कमु कयो। असां 70 जे क़रीब जेके मशकूक जेके माण्हू हुआ जेके उन ॿनियुनि में कमु कंदा हुआ, चौकीदार वग़ैरह, उन्हनि जा DNA सैंपल्स वरिता। उन खां अलावा ह्यूमन इंटेलिजेंस जे ज़रिए डिफरेंट माण्हुनि खां, सिविल में पुलिस वारा ऐं तफ़्तीशी टीम उते इंटरव्यूज़ कया। उन खां पोइ असांखे कामयाबी थी, जंहिंमें फरहान वलद रमज़ान जावरी जेको आहे उहो असां अरेस्ट कयो आहे। ऐं मज़ीद जेके इन में 4 अक्यूज़ड आहिनि उन्हनि जे लाइ रेड्स जारी आहिनि। इंशाल्लाह 24 खां 48 कलाकनि जे अंदरि असां ॿियनि मुलज़िमनि ताईं पहुची वेंदासीं ऐं जेको आहे सो इन खे केस खे सुठे नमूने सां परसू कंदासीं त जीअं हिन जी कन्विक्शन थिए। सही। अच्छा शाह साहब, इहो त सुठो अमल आहे ऐं मुख़्तलिफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में मुख़्तलिफ़ शहरनि में इन क़िस्म जा वाक़िया पेश अचनि था। पोइ उहे जेके वाक़िया आहिनि उहे केस बि थियनि था, गिरफ़्तारियूं बि थींदियूं आहिनि, पर राजूणी थी वेंदी आहे। जेको मुतासिर धुर हुजे थी, मुतासिर कुटुंब हुजे थो, उन्हनि ते दबाव हूंदो आहे राजूणी जो। पोइ जेके मासूम नींगरियूं उहे अजल जो शिकार बणिजी वञनि था, क़त्ल थी वञनि था, पोइ उन्हनि जे खून सां इंसाफ़ नथो थिए। त छा नींगर नरेश कुमार जे खून सां बि ईअं थींदो या नींगर जे खून सां इंसाफ़ थींदो? जी बिल्कुलु, जेको आहे सो डिस्ट्रिक्ट पुलिस ऐं असांजी इहा ज़िमेदारी आहे त केस खे मज़बूत कयूं, मुख़्तलिफ़ सैंपल्स जेके DNA मैचिंग जो अमल मुकमल थिए, उन खां पोइ सर्कमस्टेंशियल एविडेंस आहिनि उन्हनि खे कलेक्ट कयूं, केस खे मज़बूत बणायूं। उन खां पोइ प्रोसिक्यूशन में असांजो केस वञे त उते फाइट कयूं ऐं इन खे कन्विक्शन ताईं वठी वञूं। त असांजी बिल्कुलु इहा ई कोशिशि हूंदी आख़िर ताईं त जेको आहे तो हिन केसनि खे मज़बूत खणूं ऐं जेके क्रिमिनल्स आहिनि जेके ही नंढनि ॿारनि जी जानियुनि सां खेॾनि था, उन्हनि खे तकलीफ़ जेको अमल आहे वालदेन जे लाइ, त उन्हनि मां हिकु अहिड़ो मिसाल क़ाइमु कयूं असां सोसाइटी में त उन्हनि खे जीअं सज़ायाबी अचे ऐं हिकु मुआशिरे में डिटरेंस क़ाइमु थिए। त आईंदा को बि कंहिंजे ॿार में हथु विझण लाइ इन नियत सां जेको आहे सो पहिरीं ज़रूरु हिकु दफ़ो सोचे ऐं इंशाल्लाह आईंदा असां जेको आहे सो इन ते सेमिनार्स कंडक्ट कंदासीं डिफरेंट सिविल सोसाइटी जी मदद सां, ताकी माण्हुनि में अवेयरनेस अचे, सिविल सोसाइटी ऐं वालदेन पंहिंजे ॿारनि जी तरबियत सुठे नमूने सां कनि। जी शाह साहब, अमान शाह कॉलोनी में बि टंडोल हयार में इहो वाक़ियो पेश आयो जंहिंमें हिकिड़ी गिरफ़्तारी बि थी आहे। ॿारनि सां इन क़िस्म जा वाक़िया अक्सर शहरनि में पेश अचनि था, ॾुखोईंदड़ वाक़िया हुजनि था। हर माण्हू जी ज़िमेवारी आहे, वालदेन जी ज़िमेवारी आहे, ऐं पर अफ़सोस सां चवणो इहो थो पवे त इन क़िस्म जे वाक़ियनि में अक्सर तौर ते दुकानदार हूंदो आहे, मदरसे जो उस्तादु हूंदो आहे, स्कूल जो उस्तादु हूंदो आहे, ट्यूशन पढ़ाइण वारो उस्तादु हूंदो आहे, को मिट माइट हूंदो आहे। पोइ उनजे करे बि इन क़िस्म जूं शयूं जेके आहिनि उहे ॼण त थी वेंदियूं आहिनि, उनखां पोइ ख़बर पवंदी आहे। त सिविल सोसाइटी छा थी करे सघे, सिंध पुलिस ख़ासि तौर ते इन हवाले सां कहिड़ो कमु करे सघे थी, ऐं इन क़िस्म जे वाक़ियनि खे रोकण जे लाइ, चाइल्ड अब्यूज़ खे रोकण जे लाइ सिंध पुलिस हिन वक़्तु कहिड़ो किरदारु अदा करे रही आहे ऐं कहिड़ो किरदारु अदा करे सघे थी? जीअं त तव्हां ॻाल्हि कई त हाउ टू कंट्रोल चाइल्ड अब्यूज़ में सभ खां पहिरीं त वालदेन जो थो अचे त पंहिंजे ॿारनि खे सुठी तरबियत ॾियनि। उन खां पोइ स्कूल्स जो आहे, टीचर्स पंहिंजो रोल प्ले कनि, सिविल सोसाइटी सेमिनार्स रखे, माण्हुनि खे अवेयरनेस करे।
IG साहब जे हुकुम ते हर डिस्ट्रिक्ट में असां वटि वुमेन एंड चाइल्ड प्रोटेक्शन सेल आहे पुलिस जे तरफ़ां। त इन जेके बि अहिड़ा केसिस थियनि था उनखे असां फ़ौरन जेको हिकिड़ी JIT तश्कील ॾींदा आहियूं, उन खां पोइ उनजो फ़ौरन जेको आहे मेडिकल कराईंदा आहियूं, फ़ौरन जीअं उनजी DNA वग़ैरह ऐं उहे मैचिंग जो अमल थी सघे। त असां जेको उन्हनि खे बारीकबीनीअ सां ॾिसंदा आहियूं त जीअं कन्विक्शन थिए। वॾी महिरबानी शाह साहब, तव्हां हिन हवाले सां पंहिंजो मौक़िफ़ ॾिनो। नाज़रीन, वालदेन खे, हर माण्हू खे पंहिंजी ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो करण जी ज़रूरत आहे। असांखे पंहिंजनि ॿारनि खे खोड़ शयूं सम्झाइणी पवंदियूं, ॿुधाइणियूं पवंदियूं त ईअं अणॼाण माण्हुनि सां या वरी जेके सुञाण वारा माण्हू आहिनि ऐं उन्हनि सां ईअं कंहिं बि ॾुराही जाइ ते या ईअं कंहिं ओपरी जाइ ते वञण खां उहे पासो कनि। प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। ॾींदा इजाज़त, अल्लाह निगहबान।